अवामी टाइम न्यूज़ में खबर शामिल कंदा हालूं। ھالاڻي فرانس پاران گستاخ خاڪا شايع करण خلاف अॼु ھالاڻي में JUI जे सॾ ते ھالاڻي शहर में मुकमल तौर हड़ताल कई वई। शहर जा समूरा कारोबार मुकमल तौर बंद आहिनि, जॾहिं त शहर में सवे माण्हुनि पारां हिकु वॾी रैली कढी वई, जेका शाही बाज़ार ھالاڻي खां नेशनल हाईवे ते पहुती, जिते JUI अॻुवान सैयद हमादुल्ला शाह, सैयद निसार अहमद शाह, सैयद अली रज़ा शाह, मौलवी फिदा हुसैन ऐं हाफ़िज़ ज़मीर जोगी जिन ख़िताब कयो ऐं फ्रांस सदर जे पुतले खे बाहि ॾेई साड़ियो वियो। मज़ीद ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो अवामी टाइम न्यूज़।